इमारत साज़ीअ में नवाण ऐं जिद्दत जे करे हाणे मिटीअ जो कमु ख़त्म थींदो पियो वञे, जंहिं करे ओडन बि अबाणकी किर्त खे तर्क करे ॿियनि धंधनि ॾांहुं लाड़ो रखियो आहे। बाक़ी जेके कमु कनि से बि उन मां बेज़ार नज़र अचनि पिया। हुननि जे बकोल त संदन कम जी हाणे का बि अहमियत नाहे रही। अक्षय कुमार, तव्हां इहो ॿुधायो त ही कमु बि था कयो, तव्हांजी किर्त त असली ॿी आहे न? हा, असां होॾे बिना मिटीअ जो कमु कंदा हुआसीं, हाणे उहो असांखां थिए ई कोन थो, हाणे ॿियनि कारोबारनि सां लॻी विया आहियूं। अच्छा, ॿिया कारोबार कयो था, तव्हांजो उहो धंधो जेको आहे उहो आस्ते आस्ते ख़तमु थियण जे करे हाणे ही धंधा तव्हां शुरू कया? हा। अच्छा, हिन में भला तव्हांजी रोज़ी कीअं थी मिले? सही थी मिले, कारोबार बच्चनि जो रोज़ी थी वञे, सही आहे। अच्छा, भला जेकर तव्हां भित ठाहियो आहे उते वधीक कमायो आहे या हिते वधीक पिया कमायो? हिते हींअर वैल्यू असांजो ख़तमु थी वियो आहे, नथो कम एतिरो असांखे माण्हू चाह न था, इज़त बि घटि थी वई आहे, घटि थी आहे। हाणे पकी सिर अची वई आहे, इन जे करे पैसा मिड़े में मज़ूरी कयूं। न पोइ कीअं तव्हांजो जेको हीअ रीत ख़तमु थींदी पई वञे, जंहिं शइ सां तव्हां सुञाणप तव्हांजी आहे उहा रीत ख़तमु थींदी थी वञे, इनखे कीअं था ॾिसो? इनखे इहो था ॾिसां, रीत इन जे करे ख़तमु थींदी थिए त हींअर उहो सीमेंट ॿियो टियों कमु घणो थींदो थो वञे, असांजो वैल्यू घटि थींदो थो वञे। तव्हांजो भला ही जेकी पंहिंजी ॿोली आहे उन ॿोलीअ जे अंदरि हुकूमत खे कहिड़ी तव्हां गुज़ारिश कंदो? असां मैं इंज कहना चाहूँ मैं हुकूमती सफ़ा गरीब छो अमची को भी हुकूमत सार संभाल नहीं ले, अमची मेहरबानी करती अमचे न्याणियाँ भी थी सब ॾाजला भी परेशान छो, अमची हज हुकूमत कोशिश करो मन बेसरे ला या जगह है या को भी अमानो दियो, बाकी मेरे अमची जो को कुम सफ़ा रुलोड़ी कुम है, अमचे नहीं साढ़े गवर्नमेंट मन को भी वोट दूँ छो पीपी भी अमची संभाल नहीं ले, सफ़ा में परेशान छो। मर तव्हां ॿुधायो कीअं थी ज़िंदगी गुज़रे तव्हांजी? अब असांजी ग़रीबत बि ॾाढी आहे, रोज़ी कैसे न पिरावट आहे न ग़रीबत आहे, असां एतिरो आणूं ओतिरो खाऊं, ग़रीबत ॾाढी थी वई आहे, न को असांखे पंहिंजे पिरावट बि आहे जो त वेठा आहियूं, जिथे रोज़ड़ी लॻे किथे लॻे बि कान थी, बसि इन जिथे रोज़ी आहे त आहे, न आहे त वरी उहो ग़रीब ओतिरो आणूं ओतिरो खाऊं। पुराणे दौर में तव्हां भितियूं अॾियूं? हा बा भितियूं हणीसीं। अच्छा। हा हा भितियूं हणी बि वई रोज़ड़ी असांखे, पर कमल आहे कमल न आहे, बसि कमल त वेठा आहियूं, कमल त न आहे रोज़ी वरी बोलो जेको भितियूं अॾींदा उहो दौर भलो हुयो या ही दौर भलो आहे? बाबा असां हो दौर भलो हो। गुलाब कीअं था गुज़ारियो ज़िंदगी? साईं ना का कुछ कोन्हे, छा कयूं, ना को पोरियो न छा, असां ग़रीब आहियूं, असांजी केरु ॿुधे। न घणा तो पंहिंजी जवानी में घणा कोट अॾिया, घणो अॾुको कमु कयो? साईं घणा ॾींहं 2-3 साल थी विया आहिनि, छा ॿुधायां तोखे मां वधीक, हाणे त इहो हाल आहे। न पोइ कीअं माना अॻी ज़िंदगी कीअं हुई, हाणे वारी ज़िंदगी कीअं? नाहक ज़िंदगी आहे। अब मन का शे गरीबन कोनी, अवे मन घर बर छड़ा दे, घर तो भला छड़ा दे बाबी शाबत समझी, पर मन ही कोनी जो हमें ये बीमार सीमार ये हुई ओ टका कोनी जो कदी हमें दवा के हूं। जरा हुकूमत जो ही घर आहे? हा बा भला तव्हां सॼे इलाइक़े जे अंदरि ओॾको कमु कयो था, भितियूं माण्हू जी ठाहियो था, पंहिंजो घर पको न आहे छो भला? बसि कोन्हे, ग़रीब आहियूं। अच्छा। हा, का शइ बि न आहे, मालकियूं न आहिनि, बसि इन जे करे बचड़ा वठूं ते बीठा आहियूं। जेतोणीकि वक़्तु गुज़रण सां गॾु ओडन जे लिबास रीतनि रस्मुनि में वॾी तब्दीली अची वई आहे, पर उन्हनि जी अक्सरियत अॼु बि पंहिंजी सकाफ़त खे जारी रखियो अचे। मर्द पटको ॿधनि ऐं हेठि लाइ धोती इस्तेमालु कनि, औरतूं पड़ो ऐं गज पाइनि, पर हिन वक़्त में धोतीअ जो रिवाज कोन्हे, सिर्फ़ के पोढ़ा धोती ॿधनि था। अहिड़ी तरह औरतुनि मां बि पड़े ऐं गज पाइण जो रिवाज निकिरंदो वञे थो ऐं सलवार कमीज़ इस्तेमालु कनि थियूं। ओडन में भी 2-3 जे क़िस्म जा आहिनि, हिकिड़ा आहिनि ओड लाड़ी ऐं ॿिया उतरादी ओड, ऐं टिया आहिनि जेके माड़े चाज आहिनि मारवाड़ी। उन मारवाड़ियुनि जी सिर्फ़ु इहो फ़र्क़ु आहे, उहे लिबास जो फ़र्क़ु आहे, रहणी कहणी कल्चर ॿोली ज़ात साॻी आहे, सिर्फ़ु लिबास जो फ़र्क़ु आहे। ऐं उतरादी जेके सलवार कमीज़ पाईंदा आहिनि, उनजी फैमिली मेंबर जेके बि आहिनि हू अञा घाघरो ऐं उहे पाइनि था, चूड़ी वग़ैरह। ओडन में राजपूतनि जियां ही रिवाज सदियुनि खां राइज आहे त वेझनि रत जे रिश्तनि एतिरी क़दर जो साॻे पाड़े मां बि शादियूं कोन कनि, जॾहिं त ओडन में घण शादियुनि जो रिवाज बि आम जाम मिले थो। उत्तर ऐं विचोले जे रहाकू ओडन में ही रस्म आहे त शादीअ खां अॻु कलंदर लाल शहबाज जी ज़ियारत करणु लाज़मी आहे, न त घोट खे मेहंदी नथी लॻी सघे। अहिड़ी रीत ओडन में तलाक खे भंज चयो वञे थो। तलाक जहिड़ो मूज़ी मर्ज़ ओडन में तमामु घणो आहे, जंहिंखे ख़राब त सम्झो वञे थो, पर ओडन में आम जाम मिले थो। रस्म इहा ई आहे, 7 फेरा थींदा आहिनि, शादियूं थींदियूं आहिनि, ऐं असांजी जेका आहे मिटी माइटी 5 में न थींदी आहे,
माना धारनि में थींदी आहे पोइ वेंदा आहियूं को सुठो को रिश्तो हूंदो आहे पोइ थींदो आहे पंहिंजनि मां मक़सदु पंहिंजा हा उहो ज़ात पंहिंजी माना हुजे उहो ज़ात हुजे मुराद माना नानी मासी इहो न हूंदो आहे असां में पोइ उन्हनि में असां रिश्ता कंदा आहियूं उन्हनि में असां इहे 7 फेरा थींदा आहिनि जीअं माण्हुनि जो हूंदो आहे मिसाल ॿारे उन फेरा थींदा आहिनि पंडित घुराईंदा आहियूं उहो पढ़ंदो आहे पोइ उहो निकाह पढ़ंदो आहे असांजो इहा ई आहे असांजी